द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 138। अॼु जा सिंधी अखर आहिनि मुरबी, भलो कंदड़, दानी या हितकारी, फ़ाइदेमंद, गुणाइतो या लाभाइतो, फ़ाइदो वठणु या फ़ाइदो वठण वारो, फ़ाइदो, लाभ या भलो करणु, दयालू, सखी या भलो करण वारो। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। ॿियनि जो भलो कंदड़ दानी पुरुष खे मुरबी बि चइबो आहे। दान वठण वारनि संस्थाउनि लाइ गुणाइता शख़्स फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। सरकार जी रिथाउनि जो फ़ाइदो वठण वारनि जो तादादु वधाइण ते मोदी सरकार ख़ासि ध्यानु ॾिनो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। ग़रीबनि जो भलो करण लाइ सरकार उन्हनि खे फ़ाइदो मिलण वारी रिथाउनि ते अमल कंदी आहे। पैसा त घणा कमाइनि था, पर वेला दयालू शख़्स ई सखीअ तौरु मशहूरु थियनि था। सिंधियत सुहिणी रहे।